जंगी शाही मामा के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ कोहिस्तान 7 भाङे 4 जे ॻोठ सब्ज़ अली खान बिरोही मां चोरी थियल आरओ प्लांट बाबति ॻोठाणनि जी अहम गॾजानीअ खां अॻु क़ुरान शरीफ़ जो तिलावत कयो वियो, जंहिंखां पोइ बाक़ाइदा गॾजानीअ जी कार्रवाई शुरू कई वई। गॾजानी मुअज़्ज़ज़ शख़्सियत फ़तेह महमद बिरोही जी सदारत हेठि थी, जंहिंमें ॻोठ जे ॿियनि मुअज़्ज़िज़ीन सादिक़ अली बिरोही, इनायत अली बिरोही, रईस ज़ुल्फ़कार अलहदाद बिरोही, अब्दुरऊफ़ बिरोही, सरदार बिरोही, कादिर बख्श पीरानी, रिज़वान अली बिरोही, मीर सद्दाम बिरोही, हाकिम अली बिरोही, अता हुसैन बिरोही, बिलावल सनी बिरोही, गुलाम हुसैन मेमण, मीर सजाद बिरोही, मुमताज़ अली ख़ासकेरी, खुदा बख्श मशवरी समेत ॿियनि ॻोठाणनि वॾे तादाद में शिरकत करे ॻोठ सां मुहबत जो इज़हार कयो। ॻोठाणनि चयो त हिकिड़ो त अॻे ई ॻोठ में पाणीअ जो बहिरान आहे। मुश्किल सां ॻोठाणनि बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे 3 मार्च दौरान सख़्तु एहतजाज कयो, जंहिंजे नतीजे में बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वठी फौरन आरओ प्लांट लॻाए ॾियण जो ऐलान कयो, जंहिंखां पोइ हाजी अली हसन ज़रदारीअ जी निगरानीअ में आरओ प्लांट जो कमु हंगामी बुनियादनि ते कमु शुरू कयो वियो। बदकिस्मतीअ सां आरओ प्लांट मां सोलर प्लेटूं यूसी कोहिस्तान 7 भाङे 4 जे जनरल सेक्रेटरी मुनवर नवाज़ सॼो आरओ प्लांट चोरी करे सिराज जोखियो नाले सां गॾाप में वञी ज़ाती मिल्कियत ॼाणाए विकिणी छॾियूं, जंहिं ते ॻोठाणनि सख़्तु रद अमल कंदे मुतालबो कयो त क़ानूनी इदारा मज़कूरा चोरी मुनवर नवाज़ खे फौरी तौर गिरफ़्तार करे सोलर प्लेटूं वापसि करायूं वञनि, ताकि ॻोठ में पाणीअ जो बहिरान ख़तमु थी वञे। आख़िर में मुअज़्ज़िज़ीन ऐं ॻोठाणनि सोलर प्लेटूं चोरी कंदड़ ऐं उन जी पुठि भराई कंदड़ टोले सां सोशल बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो।